तमाम वो सिंध जा जेके इनसे एम्प्लॉइज अचन था जेके हर खाते जा मुलाजिम आहिनि सिर्फ उस्तादन ते ही जेके आहे सा मयार काने का तो उस्ताद जेके इनसे हिते वेठा हुजन तालीम खाते जा जेके इनसे एम्प्लॉइज हिते वेठा हुजन मां गुज़ारिश कंदुसि सिंध जे हर उन खाते जे एम्प्लॉइज खे चाहे वो ऑफिसर्स में अचन या ऑफिसर्स में अचन अज हिन पिडाल में लाज़मी शिरकत कन ए पांजे हक जे लाइ आवाज़ उठारे असां हेॾी ज़िंदगी तव्हां तमामु घणी ज़िंदगी पंहिंजी जेका सर्विसिस खे ॾेई करे अॼु हिकिड़ी जेका सो पने जे नोटिफिकेशन ते इहो लिखियो थो वञे त अवां पेंशन जे जेके हिन क़ाबिल न आहियो अव्हांखे पेंशन न ॾिनी वेंदी त मां सम्झां थो त सिंध जे हर एम्प्लॉय सां इहा सरासर ज़्यादती आहे ऐं मां सीएम सिंध जनाब साईं मुराद अली शाह साहब खे गुज़ारिश कंदासीं मेहरबानी करे ये सिंध पीपल्स पार्टी मोहतरम जनाब आसिफ अली जरदारी साहब बिलावल भुट्टो साहब मोहतरमा शहीद बेनजीर भुट्टो साहबा अदी फरियाल जालजो साहबा अदी अजरा ये अवां जो जिलो आहे ही सॼी सिंध अवां जी आहे ही सॼी सिंध जा जेका एम्प्लॉइज आहिनि अवां जा मेहरबानी करे जेका ये बेहिसी ऐं नाइंसाफ़ी जेका थी रही आहे सिंध जे एम्प्लॉइज सां इनके फिर फौर जो है सो खत्म कयो वने ऐं ये बेकरारी ऐं बेचैनी के जो है सो खत्म कयो वने वरी मेहरबानी तव्हांजो जो असांखे शहर जे ताजरनि खे बि तव्हां हिन प्लेटफॉर्म ते आगाही ॾिनी ऐं अचण जी जेका दावत ॾिनी मां पंहिंजे भाउ साजिद अमीन जो थोराइतो आहियां जिन जेको आहे सो राति असांखे इहो पैगाम ॾिनो त महिरबानी करे तव्हां बि असां सां गॾु हिन में शिरकत कयो ऐं मां